ॿिए पासे कराची में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी पारां सॼे सूबे में मकानी चूंडनि में भरपूर हिस्सो वठण जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त कंहिं बि पार्टी सां इतिहाद नाहे कयो, हर हंधि ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। हुन चयो त कारकुन मकानी चूंडनि जे हवाले सां तयारियूं कंदे घर घर मुहिम हलाइण खे तेज़ कनि। अवाम जो पीपल्स पार्टी ते भरवसो आहे, सॼी सिंध में वॾी अक्सरियत सां कामयाब थींदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी पारां सॼे सूबे में मकानी चूंडनि में भरपूर हिस्सो वठण जो ऐलान कयो आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त कंहिं बि पार्टी सां इतिहाद नाहे कयो, हर हंधि ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। हुन चयो त कारकुन मकानी चूंडनि जे हवाले सां तयारियूं कंदे घर घर मुहिम हलाइण खे तेज़ कनि। अवाम जो पीपल्स पार्टी ते भरवसो आहे, सॼी सिंध में वॾी अक्सरियत सां कामयाब थींदासीं। इन हवाले सां असां अपडेट मालूम कंदासीं। शबीर लाशारी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, पीपल्स पार्टी मकानी चूंडनि जी तयारियुनि लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे में मकानी चूंडनि बाबति तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जी सदारत हेठि पीपल्स सेक्रेटरीट कराची में पीपी मीरपुर ख़ास डिवीज़न जो हिकु अहम इजलास थियो आहे। इन इजलास में मीरपुर ख़ास सां तालुक़ रखंदड़ ज़िले सदर, डिवीज़न जा सदर, उहिदेदार ऐं MPs जेके आहिनि उहे शरीक थिया आहिनि। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणो त पीपल्स पार्टी सिंध में मकानी चूंडनि में भरपूर नमूने सां हिसो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। पीपल्स पार्टी कंहिं बि पार्टी सां चूंड इतिहाद न कयो आहे ऐं हर UC ऐं हर वार्ड ते पंहिंजा उम्मीदवार बीहारिया वेंदा। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणो हो त कारकुन मकानी चूंडनि लाइ घर घर राब्ता मुहिम खे तेज़ कनि ऐं मकानी नुमाइंदनि खे पार्टी टिकट कारकर्दगी जी बुनियाद ते जेको आहे उहे जारी कयूं वेंदियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾिना।